अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। अवां मुंहिंजो यूट्यूब ऐं फेसबुक ॾिसी रहिया आहियो। मां प्रेस क्लब शदादकोट में मौजूदु आहियां। सिंध नेशनल पार्टी जो मरकज़ी वाइस जेको आहे चेयरमैन आहे, उहो असां सां मौजूदु आहे। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं जेको आहे त हिन महिल जेको आहे सिंध में बरंदड़ जेको इशू आहे 6 कैनालनि वारो। गुज़िरियल ॾींहुं जेको आहे त 4 अप्रैल ते जेको आहे त मुमकिना तौर ते जेको आहे त माण्हुनि जो इहो ख़्यालु हुयो त बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे जलसे में जेको आहे त मुमकिना तौर ते हुकूमत खां जेको आहे त कैनालनि वारे मामले ते अलहदगी जो ऐलान बि करे सघे थो, या त जेको आहे इहो जेको मनसूबो आहे उनखे मुकमिल तौर ते रद्द करे सघे थो। पर अहिड़े क़िस्म जो को बि जेको आहे त वाज़े पैगाम कोन मिलियो आहे। सिंध सॼी सरापा एहतजाज आहे। हर मकतब फ़िक्र जो माण्हू जेको आहे रोडनि ते निकितल आहे ऐं अहिड़ी सूरत हाल में जेको कॉम्प्रेस धुरियूं बि जेको रोडनि ते आहिनि ऐं इन जेको आहे त मरहले जेको आहे त इनखे अॻिते खणण जे लाइ जेको SNP जो जेको आहे त मरकज़ी वाइस चेयरमैन आहे उहो शदादकोट जेको आहे पंहिंजे सियासी दौरे ते निकितल आहे। कारकुननि खे सहेड़े पियो, क़ौम में उत्साह जेको फैलाए पियो। वधीक उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु मौजूदु आहे सर। सभ खां पहिरियों तव्हांखे प्रेस क्लब शदादकोट में वेलकम चऊं था ऐं तव्हां हिन मामले खे कीअं ॾिसो था? महिरबानी। सभ खां पहिरियां त हीउ जेको अमल थियो आहे सिंधु दरिया मां 6 किनाल कढिया पिया वञनि, इहा सिंध दुश्मनी आहे ऐं सिंध जी सरसब ज़मीन खे बंजर करण जी साज़िश आहे। ऐं पंजाब जी जेका चोलिस्तान किनाल जे एरिया में जेका बंजर ज़मीन पई आहे उनखे आबाद करण जे लाइ ही कुल साज़िशूं थी रहियूं आहिनि। हाणे मूंखे ॿुधायो त इहो कहिड़ी जाइ ते आइन में लिखियलु आहे या कहिड़ी दुनिया में इहो थियो आहे त बाबा तव्हां सरसब ज़मीन खे गैराबाद कयो ऐं गैराबाद खे वरी तव्हां आबाद कयो ऐं उहो बि डंडे जे ज़ोर ते चोरी करे ॿिए कंहिंजो हक़ु। पाणी असांजो हक़ु आहे, सिंधु असांजो पालणहार आहे। असां पंहिंजे पालणहार ते धाड़ो हणणु कंहिं बि सूरत में न ॾींदासीं। सॼी सिंध सरापा एहतिजाज आहे। सॼी सिंध पंहिंजे सिंधु दरिया खे बचाइण जे लाइ पंहिंजा जाननि जा नज़राना ॾींदी, सिंधूअ ते धाड़ो हणणु न ॾींदी। हीअ असांजे 7 करोड़ सिंध जे माण्हुनि जो जियापो आहे। पाणी असांजो जियापो आहे। कंहिं बि सूरत में असां इहो न चाहींदासीं त असांजो जियापो ख़तमु थिए। असां आख़िरी दम ताईं पंहिंजे दरिया लाइ विढ़ंदासीं। असां सां पहिरियां बि घणियूं साज़िशूं करे ज़ातियूं कयूं वयूं आहिनि। असांजे कोयले ते धाड़ो, असांजे गैस ते धाड़ो, असांजे पंहिंजो तेल ते धाड़ो। उन खां अलावा असांजा शाहरा जेके आहिनि त मोटरवे जे आड़ में करोड़ रुपया वफ़ाक़ असांखां भतो वसूल करे रहियो आहे। असांजे समुंड ते धाड़ो लॻो पियो आहे। असांजी जना एयरपोर्ट ते तव्हांखे ख़बर आहे त उन ते कब्ज़ो लॻो पियो आहे। स्टील मिल ते कब्ज़ो लॻो पियो आहे। सिंध जूं ज़मीनूं मुख़्तलिफ़ शहरनि में तव्हां ॾिसो त उते लकीर हणी चवनि था त बाबा हिते फ़ौजी छावणी आइन में आहे त किथे बि फ़ौज खे ज़रूरत पई त उते छावणी ठाहींदी। बाबा कहिड़ी जाइ ते लिखियो पियो आहे? छा इंडिया जी जंग तव्हां सकरंड मां था विढ़ो त कंहिंजी ज़रई ज़मीन 521 एकड़ उन में वण पोखिया पिया आहिनि, उहे तव्हां कटे करे उते छावणी था ठाहियूं। किथे पंहिंजो गोरख ते वञी 5021 एकड़ उन ते जेको आहे कब्ज़ो कयो वियो आहे। होॾां ठटे ॾे ॾिसो तव्हां स्टील मिल जे नाले ते 44,000 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे। हाणे ज़रियनि जी ख़बर पई आहे त नारे में 20 लख एकड़ खैरपुर डिस्ट्रिक्ट में उहा ज़मीन उहा इदारनि खे ॾिनी वई आहे। मां सम्झां थो त हीअ सिंध ख़िलाफ़ु साज़िश आहे। सिर्फ़ु सिंध ख़िलाफ़ु न पर सिंधी क़ौम खे निस्त ऐं नाबूद करण जे लाइ हीअ रिथियो वियो आहे त बाबा सिंधी माण्हुनि जो वज़न कशोसूं। न तेल ते आवाज़ु उथारियूं, न गैस ते उथारियूं, न ॿियनि वसीलनि ते ज़मीनुनि ते कब्ज़ा। हाणे हिननि खां सिंधु दरिया आख़िरी हिननि जो जियापो आहे ज़राइत। हिन खां सिंधु दरिया खसियूं। हालांकि हीअ किनालनि जो मसइलो कोन्हे को, 6 किनाल जो सिर्फ़ु मसइलो कोन्हे, हीअ सिंधु दरिया जो पूरो रुख मोड़ण जी साज़िश आहे। ही किनाल न पर सिंधु दरिया जो रुख मोड़ण जी साज़िश आहे। बिल्कुलु सिंध खे बंजर करण जी कोशिशि कई वई आहे। सिंध जा असांजा उहे नाम निहाद लीडर जेके क़ौम खे वेही ऐं ख़िताब था कनि त तव्हां ॿकरियूं ऐं ढगा धारियो त जीअं कोस्तान में ऐं थर में आहे त बाबा 6-12 महीने छेलो वञी विकिणी पेट गुज़र कनि, ॿियो का शइ कोन्हे का। अहिड़ी तरह माना कि असां उन्हनि खे इहो था सम्झूं त इहे रियासत जा वाठा आहिनि, रियासत जी दलाली करे रहिया आहिनि त क़ौम जो ज़हन ठाहियो
त उहा असां वटि ज़रायत कोन थींदी, पाणी कोन ईंदो। हाणे असां ढगा ऐं ॿकरियूं धारियूं उन्हनि मां पेट गुज़र कयूं, असांखे ओॾे हेराइण जी कोशिशि कई थी। पर क़ौम हाणे सम्झी वई आहे, सोशल मीडिया जो दौरु आहे, 2025 थो हले। उन लीडरनि खे सोचणु घुरिजे त हा, खोड़ तव्हां दलालियूं कयूं, तव्हां वॾियूं वॾियूं सणभियूं सीटूं वरितियूं, तव्हां सीटूं भली वठो, असांखे एतिराज़ु न आहे, पर सिंध जो सौदो करणु कोन ॾींदासीं। बुलेट साहब, ॿी गुज़ारिश कयां तव्हांखे, तव्हां जीअं ॻाल्हि कई जेको मतिलबु त हीअ दलाली कनि पिया या इहे सभु मामला सॼी सिंधी क़ौम जे साम्हूं आहिनि, ऐं हिन वक़्तु जेका सिंध में पार्लियामेंट जेका सियासत करे पई उहा पाकिस्तान पीपल्स पार्टी आहे, जेका वफ़ाक़ सां हिन महिल गॾु आहे। ऐं उन खां अलावा सभ खां पहिरीं जेको आहे तव्हां इहा थोरी गुज़ारिश मां तव्हांखे कयां पियो त जेके 6 कैनाल आहिनि उहे 6 कैनाल कहिड़ा आहिनि, थोरी जेको उनजा नाला असांखे ॿुधाइजो। ऐं ॿिए नंबर ते इहा ॻाल्हि असांखे तव्हां ॿुधाइजो जेको आहे त हिन महिल सॼी सिंध कॉन्फ्रेंस जमायतुनि सां गॾु बीठी आहे, कुल्लो कुल्ले सां मिलाई बीठी आहे। छा कारण आहिनि जेको आहे उहे कॉन्फ्रेंस जमायतूं पार्लियामेंट जी सियासत न पियूं कनि ऐं सिर्फ़ु जेको आहे त वक़्ती तौर ते एहतजाजनि जे लाइ रोडनि ते निकिरनि पियूं? अदा ॾिसो, मूं सवेर वाज़ह कयो त कॉन्फ्रेंस जेके जमायतूं आहिनि, हिकु त उन्हनि खे रियासत ऐवाननि ताईं पहुचणु ॾींदी कोन, ऐं हिन वक़्तु वोट जी सियासत आहे कोन जो वोट खणी करे तव्हां असेंबली ताईं पहुचो। हिन वक़्तु इदारा रियासत जंहिंखे चाहींदा रमज़ान बुलेदी खे CM रातियो कनि करे सघनि था, ठीकु आहे, छो जो हिन वक़्तु वोट जी का अहमियत हुननि जे अॻियां कोन्हे का। हू सिर्फ़ु इहो था चवनि त जेको असांजे माण्हू कम जो आहे उनखे मिनिस्ट्री बि ॾियो ऐं उनखे जेको आहे खटायो बि, MNA MPA बि ठाहियो। इदारनि जी मर्ज़ी सां थो हले, तंहिंजे करे कॉन्फ्रेंसनि खे अॻिते अचणु ॾींदा कोन। बाक़ी कॉन्फ्रेंस धुरियूं पंहिंजे वज़न वितार जिदोजहद कनि पियूं, हमेशह सिंध लाइ आवाज़ु उथारींदा आया आहिनि। उहो कालाबाग डैम जो मसइलो हुजे, NFC अवार्ड जो हुजे, या हाणे किनालनि जो आहे, सिंध जी दिलि कराची में सिंधी ॻोठ मिसमार कया वेंदा आहिनि, उन ते कॉन्फ्रेंस त हमेशह सरापा एहतजाज रहिया आहिनि ऐं इंशाअल्लाह रहंदा। हाँ, जीअं त नाज़रीन तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं जेको आहे त SNP जो मरकज़ी जेको आहे त वाइस चेयरमैन रमज़ान बुलेद साहब जेको आहे त वज़ाहती तौर ते जेको इहो ॿुधायो आहे त हिन वक़्तु वफ़ाक़ समेत पाकिस्तान पीपल्स पार्टी ख़ुदि जेको आहे त हिन 6 कैनालनि खे जेको आहे त माना कढण जे लाइ जेको आहे त कोशिशि करे रही आहे, पर समूरी सिंध इन सॼे जेको आहे मनसूबे खे रद्द करे चुकी आहे। सिंध सॼी सरापा एहतजाज आहे ऐं सॼी सिंध जेको आहे त हिक ई प्लेटफॉर्म ते मौजूदु आहे। इन मामले ते कंहिं बि सूरत में क़बूल मंज़ूर न कयो वेंदो। मुंहिंजो YouTube चैनल आहे माशूक खोसो ऑफिशियल नाले सां, उनखे वधि खां वधि सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटन आहे उनखे दॿायो। मुंहिंजो सोशल मीडिया ते पेज आहे माशूक अली खोसो नाले सां, उनखे कमेंट कयो, फॉलो कयो, लाइक कयो, जीअं अपडेट आहिनि तव्हां ताईं पहुची सघनि। वॾी महिरबानी।